वारह जे यूसी मीरपुर के मुख़्तलिफ़ ॻोठनि मां बरसात जो पानी निकाल न थी सघियो। हाईकोर्ट के सख़्त अहकामनि बावजूद ॻोठ जहान खान मारफाणी, हाजी अल्लाह रखियो चोलियाणी, ॻोठ गढ़वाहण, ॻोठ पिनियल चोलियाणी, बचल खान चोलियाणी, ॻोठ विंदर खान समेत समय ॿियनि ॻोठनि में बि हींअर ताईं ॿोरियो जो पानी बीठल। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं MNV ड्रेन ते। हिते तव्हांखे ॿुधाईंदासीं त MNV ड्रेन जेकी आहे सो मुकमल ख़ाली थी चुकी आहे। उन जे साइड में जेके ॻोठ आहिनि मीरपुर यूसी मीरपुर समेत MNV ड्रेन जो उभर पानी भी ओभर तरफ़ ते पियो अचे, जंहिं मुख़्तलिफ़ ॻोठ ॿोड़ींदा कारोहर खीरई खां वेंदे हाजी अल्लाह रखो खान चोलियाणी जो ॻोठ, जान खान मारफाणी, सादला मारफाणी जा इहे जेके बि ॻोठ अचनि था, इहे सभु ॿोड़े मेलनि में हिन वक़्त ताईं बि हुते 4-5 किलोमीटर इहो असांजो फुट पाणी बीठो आहे। हिन वक़्तु असां आया आहियूं हिन MNV ड्रेन ते। इहा सिर्फ़ु मक़सदु मुंहिंजो इहो त हिनखे ॾिसी करे ऐं मथे वसाहरनि खे अर्ज़ु कजे, असांजे नवाब साहिब खे अर्ज़ु कजे, असांजे MP MNA साहिब खे बि अर्ज़ु कयूं था, DC खे बि अर्ज़ु कयूं था, त असांजे कमिश्नर साहिब खे बि त उन्हनि खे इन मसइले ते सोचणु घुरिजे। कॾहिं हिकिड़ो दफ़ो चकर त ॾेई ॾिसनि। MNV ड्रेन हिन साइड में जेका आहे उहा हिन वक़्तु पाणी ख़ामोश बीठो आहे, उहा वहे बि कोन थी ऐं कपरनि खां घणो हेठि लही वई आहे। ऐं ओभारी तरफ़ ते जेकॾहिं पाणी ॾिठो वञे त हिन मेलनि में 4-5 फुट पाणी बीठो आहे। हाणे इन पाणी जो निकाल जो ॿियो को बि तरीक़ो कोन्हे जे छॾे ॾींदा त इहो सॼो सारो साल जो साल पाणी बीठो हूंदो। त उन्हनि खे पोज़ीशन ॾेखारियऊं, सूरत हाल ॾेखारियऊं ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं था कनि। कमिश्नर साहिबु आयो चोथों ॾिहाड़ो, कंहिं मौजूदु माण्हू खे न ॿुधायूं, एरिया जे माण्हू खे न ॿुधायूं, त आयो आहे त हुनखे तव्हां ब्रीफ कयो, कुझु बि न हो। मां कंहिं रस्ते ते झले हुनखे ॿुधायो, चई हाणे